इलेक्शन पोइ काथे मिलंदो असांखे, असां काथे ॻोल्हूं पोइ तव्हांखे? मिस्टर इंडिया त न थी वेंदो न। हिकिड़े आम शहरी ऐं आम जेको वोट कास्टर हूंदो आहे उनजा कहिड़ा जेको आहिनि अख़्तियारात हूंदा आहिनि। अवाम पोइ बि तव्हां सां मायूस आहे, ख़बर न आहे छो। ऐं 2021 में तव्हां जूं कुझु ख़िदमतूं ॿुधाए सघो था, तव्हां कहिड़ियूं ख़िदमतूं कयूं? पंचायत रजिस्टर न थी सघी आहे, उनजो छा करणु आहे? छो न कामयाबु वियो तव्हांजे सां? पंहिंजे शादियुनि में शराब कमु कबाड़ो घणो कंदी आहे, उन हवाले सां तव्हां छा कंदव शराब खे रोकण जे लाइ? गुरबत तमामु वधीक आहे, अञा बि आहे। मां कामयाबु थियो त शागिर्दनि खे तव्हां कहिड़ियूं सहूलियतूं ॾींदव? राड़की साहब में जेको आहे फ्री एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन कराइनि पिया। एज़ अ जेको मेघवार कम्युनिटी आहे उहे हलंदा आहिनि, बाक़ी जेका बि कम्युनिटी आहे उन्हनि खे एडमिशन मिलंदी। दोस्तो कहिड़ा हाल आहिनि? अॼु आहियूं असां हिकिड़ी दबंग पर्सनैलिटी। तव्हां अगरि क्रिकेट ॾिसंदा आहियो त जीअं ऑस्ट्रेलिया जी टीम जेको आहे मोस्ट सक्सेसफुल टीम मञी वेंदी आहे, ईअं ई असांजो जेको मुखी नंदलाल साहिबु जेको आहे हिकिड़ो मोस्ट सक्सेसफुल मुखी असांजो मञियो वेंदो आहे। साईं जन काफ़ी मैदान मारिया आहिनि, त अॼु साईं जन सां जेको आहे ॻाल्हि ॿोल कंदासीं, ॾाढो मज़ो ईंदो हिन इंटरव्यू में। साईं नमस्ते। ओम नमस्ते, ख़ुशि आहियो सर। ॿुधाईंदो हलां त जेको साईं जन आहे जेको एज़ एन एडवोकेट बि सर्विस में आहिनि, त साईं जन खां मां पहिरियों सुवालु इहो कंदुमि त हिकिड़े आम शहरी ऐं आम जेको वोट कास्टर हूंदो आहे उनजा कहिड़ा जेको आहिनि अख़्तियारात हूंदा आहिनि? छाकाणि त साईं जन एज़ ए एडवोकेट आहे, सुठे नमूने कानून खे ॼाणनि था। ॾिसो, अवां जेको सुवाल कयो आहे, हिकु आम वोटर जेका ॻाल्हि कयो था पिया, असां पाण बि आम माण्हू आहियूं, असां को ख़ासि माण्हू न आहियूं। असल में वोटर जहिड़ो उम्मीदवार जो वोट हूंदो आहे तहिड़ो आम पब्लिक खे काउंट कयूं त उन जो बि वोट सेम हूंदो आहे। इन करे मुंहिंजी नज़र में सभु हिकु जहिड़ा आहियूं। त हाणे साईं जन खां जेको आहे थोरो टफ क्वेश्चन बि पुछूं त तव्हां जेको आहे तव्हांजी हुकूमत हुई 2021 में, ऐं उन खां पहिरियों बि तव्हां हुकूमत में रहिया हो पंहिंजी कम्यूनिटी जी, त अवाम पोइ बि तव्हां सां मायूस आहे, ख़बर न आहे छो? मुंहिंजा दोस्त, तव्हां हिकिड़ो ॾाढो बहितरीनु सुवालु पुछियो आहे ऐं इहो को टफ सुवालु न आहे। मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, जॾहिं मां 2015 में जॾहिं मुखपण जी इलेक्शन खटे करे बिरादरी जी जेका इहा इलेक्शन हूंदी आहे मुखपण जी, इहा सोशल हूंदी आहे, हिकिड़ी वेलफेयर पंहिंजी कम्यूनिटी जे लाइ हूंदी आहे। पोइ इन खे जॾहिं मूं विन कई हुई, उन महिल 5 पैनल हुया मुंहिंजे साम्हूं, ऐं उन में जॾहिं मां खटे आयो हुयुसि त उन खां पोइ मूं पंहिंजी बिरादरी में हिकिड़ो उत्साह विधो ऐं असांखे पंहिंजो जेके MP MNA हुया, मूं उन्हनि खे बि पंहिंजे उताक ते घुरायो ऐं जेको मूं रस्म कई, हिकिड़ी पग रस्म जेका चइजे, उन में सरदार अहमद अली ख़ान पिताफ़ी साहिबु पोणा 4 कलाक मुंहिंजे प्रोग्राम में कंटिन्यू वेठो रहियो हुयो। ऐं उन खां पोइ जॾहिं उहा मुंहिंजी फर्स्ट इलेक्शन विन हुई पंहिंजे बिरादरी जी, त उन में उन खां पोइ मूं पंहिंजे बिरादरी में एॾो वॾो उत्साह पैदा कयो जो BD इलेक्शन में जनरल सीट ते मूं कॉन्टेस्ट कयो हुयो। ऐं अव्हांखे ॼाण हूंदी त जेको साबिक़ा चेयरमैन हुयो उन खां मुंहिंजो कॉन्टेस्ट हुयो ऐं टॉप ते कॉन्टेस्ट रहियो। खणी नसीब आहे, हर को पंहिंजे नसीब सां कोई विड़ी नथो सघे। हू दोस्त मूंखां खटे वियो, उन पंहिंजो चेयरमैन उन हलाई ऐं असां पंहिंजी पंचायत जी हलाईसीं। त इहा हिकिड़ी माना पंहिंजी बिरादरी खे उजागर करण जे लाइ असांजो हिकिड़ो तमामु ख़ासि कमु आहे। साईं 2021 में तव्हां जूं कुझु ख़िदमतूं ॿुधाए सघो था, तव्हां कहिड़ियूं ख़िदमतूं कयूं? ठीकु आहे, तालीम जे हवाले सां, ठीकु आहे, कम्यूनिटी खे ग्रो करण जे हवाले सां, कुझु शादियूं ऐं कुझु गमियूं, उन्हनि में तव्हां ग़रीब माण्हुनि जी कहिड़ी मदद कई असांजी कम्यूनिटी? ऐं जेका 2015 वारी इलेक्शन जेका हुई उन जो तव्हां सवाल कयो पिया, या 2021 वारी इलेक्शन? 2021 वारी। छा आहे त मूं 2015 में बि चङा भला कमकार कया हुया। उन में तव्हांखे ख़बर हूंदो त राजा कॉलोनी जेका आहे हिकिड़ो खंडर बणियल हुयो ऐं उहा राजा कॉलोनी जो माना जेको बि माण्हू क्रॉस थींदो हो त पंहिंजा जेके कपिड़ा आहिनि उहे गोॾे ताईं मथे कंदा हुया ऐं उन खां पोइ उहे क्रॉस थींदा हुया। मूं पंहिंजे वाज़े लफ़्ज़नि में पंहिंजो पिताफ़ी साहिबु सरदार अहमद अली ख़ान खे जॾहिं मूं अर्ज़ु रखियो त असांजी कम्यूनिटी तव्हांजी वोटर आहे ऐं उन में अव्हां पंहिंजो हिन महिल असांखे को न को पैकेज ॾियो, पोइ हुन असांजो साबिक़ा मरहूम MP अहमद अली ख़ान पिताफ़ी साहिबु उन असांखे 1 करोड़ 40 लख जो बजट ॾिनो, जेको मूं हुते राजा कॉलोनी में कमु कराया हुया।
ऐं अहिड़े क़िस्म जा ॿिया बि कम खोड़ सारा मिलाया जेके शाह लतीफ़ कॉलोनी में हुया, मुस्तफ़ाबाद में बि हुया ऐं दाद रोड ते बि थिया हुया। ही हुई उहा जॾहिं 2015 वारी ॻाल्हि, उन्हीअ जी मां तव्हांखे अर्ज़ु रखी आहे। ऐं जॾहिं 2015 में पाठशालाऊं तालीम ते या ॿिया प्रोग्राम वग़ैरह असांजा खोड़ सारा थिया, असां पंहिंजी बिरादरी में जेकॾहिं असांखे के मशीनूं वग़ैरह मिलियूं हुयूं त उहे बि विरायूं हुयूंसीं। ऐं उन खां पोइ जेको हाणे तव्हां सुवालु कयो 2021 वारो, हाणे 2021 जी इलेक्शन ऐं 2018 में मुंहिंजो दोस्त जेको साबिक़ा मुखी मूंखां जॾहिं विन कई हुई त उन में डिफरेंस मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं मुंहिंजो दोस्त हुयो मुखी त उन्हीअ में हुन पुलिस कल्चर खे ॾाढो वधायो हुयो। असांजी बिरादरी ॾाढी ज़ालिम ज़ुल्म ते उहो ॾाढो परेशान हुई त ॼाणी वाणी कंहिं न कंहिं केस में ॼाणी वाणी फाथा बीठा हूंदा। पोइ असां हिकिड़ो अज़म कयोसीं पंहिंजी बिरादरी जे अॻियां त जॾहिं असांजी हिकिड़ी ग़रीब क़ौम पंहिंजो पाण कमाइण वारी आहे, जेका मज़दूर क़ौम आहे, ऐं उन्हनि जे घर में जेकॾहिं उहे कमाए ईंदा आहिनि त उनजो चुल्ह हलंदो आहे। ऐं अहिड़े माण्हुनि खे जेकॾहिं को माण्हू फासाए, को तकलीफ़ ॾिए, भले उहो केर बि हुजे, पोइ इन्हीअ लाइ असां उहा पंहिंजो सुठे नमूने खे पंहिंजी बिरादरीअ खे संभालीसीं ऐं ग़लति ऐं कूड़नि केसनि वग़ैरह में किथे बि फासण न ॾिनोसीं। तव्हां ॾिठो हूंदो त हिन दफ़े जेके 3 सालनि जी जेका इहा कारकर्दगी हुई, कॾहिं बि असांजे बिरादरीअ जे कंहिं बि माण्हू खे ॼाणी वाणी एज एन एडवोकेट आहियो, तव्हांखे जेको प्रोसेस वग़ैरह जेके हूंदा आहिनि पंहिंजे एजुकेशनल ऐं ॿिया जेके बि रजिस्ट्रेशन्स वग़ैरह, असांजी पंचायत रजिस्टर न थी सघी आहे। उनजो छा करणु आहे उहो तमामु घणी मायूस आहे। असांजी जेके पढ़ियल लिखियल नौजवान क़ौम रजिस्ट्रेशन अञा ताईं जेको न थी सघी आहे। मां हिकिड़े अर्ज़ु कंदो वञा तव्हांजे दोस्तनि खे, जेके दोस्त रजिस्ट्रेशन पंचायत जी रजिस्ट्रेशन ते तबलो वॼाइनि पिया, इहो पहिरियों ॿुधाए न त हिन पंहिंजे तक में कहिड़ी पंचायत जेका उहा रजिस्टर्ड आहे। पंचायतूं कॾहिं रजिस्टर्ड न थींदियूं आहिनि, छो जो पंचायत जेका हूंदी आहे उहो सिर्फ़ु और सिर्फ़ु ईअं न हूंदी आहे त माना हिकिड़ो जीअं हाणे ॾैरकी में पंचायत आहे, पोइ मीरपुर में आहे, घोटकी में आहे, ईअं सभु पंचायतियूं आहिनि, जुदा जुदा उहा रजिस्टर्ड कान थींदी। हिकिड़े ई नाले ते हिकु दफ़ो पंचायत रजिस्टर्ड थींदी आहे। छा तव्हां मूंखे इहो ॿुधाए सघो था त इहा जेका असां पंहिंजी जेका इलेक्शन ॾैरकी जी कंदा आहियूं, सुभाणे असां इहा जेका रजिस्टर्ड करायूं था, छा इहा पंहिंजी सिंध लेवल ते या पाकिस्तान लेवल ते सॼी रजिस्ट्रेशन थींदी? थोरो हिकिड़ो मुंहिंजो बि सवाल इहा निशान आहे। थोरो इहो सोचे सम्झी करे इन शइ ते माण्हू खे फोकस करणु घुरिजे। ऐं जेके दोस्त तंज़िया अंदाज़ में असांजे मथे इहे करनि पिया, पर असां पंहिंजी झोली जली बीठा हूंदा आहियूं, फ़क़ीर माण्हू आहियूं ऐं इहा ॻाल्हि कंदा आहियूं। जेकॾहिं उहे दोस्त रजिस्ट्रेशन जे नाले ते ख़ामख़ा असांजी जेका बिरादरी कुझु घणे भाङे अनपढ़ आहे ऐं जेका पढ़ी लिखी आहे, उन्हनि खे इहा ख़बर हुअणु खपे त ख़ाली हिकिड़ी सोशल वेलफेयर जेका टीम ठहंदी आहे 20, 25, 30, 40, 50 माण्हुनि जी, उन जी जेका रजिस्ट्रेशन थींदी आहे। ऐं अहिड़े ई नाले सां असांजे दोस्तनि कई अहिड़ियूं रजिस्ट्रेशन करायूं हुयूं। मां उन्हनि खां बि सवाल कंदुसि जेके तव्हां रजिस्ट्रेशन करायूं आहिनि त उन्हनि कहिड़ा कमु कराया आहिनि, मूंखे उहे त थोरा वाज़े कनि। छो जो जॾहिं स्टेज ते अचे ऐं डिबेट करे न कोई साम्हूं, त पोइ ॻाल्हि कजे। ऐं दोस्त जेके हीउ तबलो वॼाईंदा न, उन्हनि जे लाइ सॉरी माफ़ कजो, हीउ लफ़्ज़ मां इस्तेमालु कयां पियो त माना हिते अॼुकल्ह इलेक्शन जो ॿाहिरां इहो धूल वॻो आहे, त इन हवाले खां ॻाल्हायां। तनक़ीद त थींदी बाबा, न कोई इशू कोन्हे, मां तनक़ीद नथो कयां, पर मूं इहा ॻाल्हि कई इलेक्शन जो जेको धूल वॻो आहे न, उन हवाले खां इहा ॻाल्हियूं अचनि थियूं पियूं। सो दोस्त खे चवणु इहो चाहियां पियो त जेके दोस्त हिकिड़ा 22 तारीख़ ते हिकिड़ो वॾो प्रोग्राम करे ऐं अलाए छा ग़लति शलति असांजी बिरादरी खे ग़लति राह ते वरिती पिया वञनि, उहे चवनि पिया इलेक्शन न थियणु ॾींदासीं या कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कनि। अॼु तव्हां पाण ॾिसो त उहे दोस्त पाण नगारो वॼाईंदा पिया त इलेक्शन थी विया ऐं वोट असांखे ॾियो। त हीअ जेका आहे असां उन महिल कहिड़े भर बीठा हुआसीं, हाणे बि उते जा उते इहे सभु बरक़रार आहियूं, छो जो असां पंहिंजी ज़बान ऐं सोचे सम्झी उहा ॻाल्हि कंदासीं जो सुभाणे असांखे किथे शर्मिंदा न थियणु घुरिजे। साईं मूंखे यादि आहे त 2021 में जॾहिं तव्हां मल मारियो त तव्हां कुझु कानून पास कराया असांजी कम्यूनिटी लाइ। त उनमें हिकिड़ो कानून इहो बि हुयो त जेको पंहिंजी कम्यूनिटी जी जेको शादियूं हूंदियूं आहिनि उनमें वेजिटेरियन खाधो हूंदो, मतिलबु त गोश्त हलो न हूंदो, ठीकु आहे, सब्जियूं हलो हूंदो। उहो कानून अॻियां न हलियो, कंहिं बि फॉलो न कयो, ठीकु आहे। उन खां पोइ माना कुझु ई माण्हुनि जेका उनखे फॉलो कयो, असां सब्जियूं खाई माना पैसा ॾेई आयासीं, निंड भरी आयासीं, ठीकु आहे। त पोइ जेको आहे उन हवाले सां छा चवणु चाहींदो, इहो कानून छो न कामयाबु वियो तव्हांजे सां? मुंहिंजा दोस्त ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं हिकिड़ो कानून हिकिड़ा एजेंडा जेकॾहिं बिरादरी जी रखी वेंदी आहे त माना असां जेका रखीसीं उहा रखीसीं पंहिंजे धर्म खे साम्हूं रखी करे,
धर्म अनुसार। जेकॾहिं असां चाहियूं था असां पाण जेकॾहिं सनातनी आहियूं ऐं उन्हीअ में जेका असांजी जेका शादी थींदी आहे उहा ई धर्म अनुसार थिए। जेके दोस्त हिकिड़ा ठीका खणंदा आहिनि, चवंदा आहिनि त न असांखे पंहिंजे धर्म जी माना उनजी पालना करणी आहे, त उन पालना में इहो हिकिड़ो असांजो अहम हिसो आहे जेका ज़िंदगीअ में हमेशह हमेशह उनखे निभाइणु घुरिबो आहे। ऐं को बि मर्द को बि औरत हिक ॿिए खां सवाइ जेके शादीशुदा जोड़ा आहिनि नथा रही सघनि। कहिड़ो बि इंसानु हिते पैदा थियो आहे त हुन शादी कई आहे ऐं शादी जो बंधन हमेशह जेकॾहिं जेको बि जहिड़े मज़हब में आहे उहो पंहिंजे मज़हब सां उन तरीक़े सां कंदो आहे, त पोइ असांजी बिरादरी छो भटकी आहे। मां उन्हनि खे इहो हिकिड़ो वाइदो चवणु चाहियां थो, जॾहिं असांजी बिरादरी में शादी जी कॾहिं मुहूर्त पुछाईंदा आहियूं त उहो बि महाराज ॾे वेंदा आहियूं, त असां उहो धर्म अनुसार पुछायूं था पिया। त जॾहिं असां शादी जी शुरूआति कंदा आहियूं, असांजा मुखी साहिबान ही वेठा आहिनि, हीअ असांजो दोस्त आहे, असांजो भाउ आहे, असांजो उस्ताद आहे, इहो बि वेठो आहे। त असां जॾहिं मुहूर्त पुछाए जॾहिं असां उन्हनि खे विहारींदा आहियूं पंहिंजे घर में 3 ॾींहं 4 ॾींहं जेको उन पर्दे में, त उन महिल असां धाॻो ॿधंदा आहियूं गणेश जो, उनखे काकड़ ॾोरा चवंदा आहियूं। जॾहिं उहो गणेश जो ॾोरो ॿधंदा आहियूं त असांखे पवित्र रहणु खपे, उन में असांखे पंहिंजो वेजिटेरियन रहणु खपे। ऐं जॾहिं असां पंहिंजो शादी जे लाइ बारात जॾहिं वठी वेंदा आहियूं त उन में इहा शइ त सोचणु खपे त असां जॾहिं हू रिश्तो असां शादी कयूं था उते हिकिड़ो यज्ञ थिए थो। उहो यज्ञ जेको हूंदो आहे पंहिंजे सनातन धर्म में जेके क़िस्म जो जेका कन्यादान कंदा आहिनि, जेके साम्हूं न्याणी ॾींदा आहिनि, उहो कन्यादान हूंदी आहे। ऐं जॾहिं कन्यादान हुजे ऐं उते यज्ञ थियल हुजे, छा असांखे सूंह ॾिए थो त असां शराब पी करे या गोश्त मच्छी खाए करे असां उते वियूं। त मुंहिंजो जेको नज़रियो आहे मां पंहिंजी बिरादरी जे हवाले खां बहितर रखियो आहे, जंहिंमें मूंखे सुठी मोट मिली आहे। 10 खां 12 शादियूं ॾेरकीअ में वेजिटेरियन थियूं आहिनि। ऐं उन खां अलावा असांजे भर वारे शहरनि में बि, मीरपुर में बि असांजे वेजिटेरियन शादियूं थियूं आहिनि। इन जा मूं वटि प्रमाण आहिनि, तव्हांखे मां पेश करे सघां थो। कोई मिसाल ॾियो। बाबा हाणे मीरपुर मातेले जो ॾियां या ॾेरकीअ जो ॾियां? साईं जेको हीअ असां सां मुखी साहिबु वेठो आहे, इन खां तव्हां पुछी सघो था त इन जे घर में, इन जे ॻोठ में पहिरीं शादी हिननि ऐं ॿियो असांजो साबिक़ा मुखी स्वर्गवासी तुलसीदास जो फर्ज़ंद अशोक कुमार, जेको हींअर असां सां जनरल सेक्रेटरी आहे, उन पंहिंजे फर्ज़ंद जी वेजिटेरियन शादी कई। साईं खां पुछो इहा ॻाल्हि सही आहे त हाणे हिते तव्हांखे इहो मिसाल मिली वेंदो। ऐं मीरपुर मातेले में छोकिरो विजय कुमार आहे, असांजो दोस्त आहे, नादरा में एम्प्लॉई आहे, हुन वेजिटेरियन शादी कई। उन खां अलावा खोड़ सारा आहिनि। बहरहाल तव्हांखे हाणे जेतिरो सर गोश्त मसलो न आहे शादियुनि में, शादियुनि में सिर्फ़ु गोश्त ई मसलो आहे। ऐं शराब जेको आहे काफ़ी आम थी वई आहे। पहिरें बि मां दादा नरसी साहिब जे जेको इंटरव्यू में पुछियुमि त पंहिंजी शादियुनि में शराब कमु कबाड़ो घणो कंदी आहे। ठीकु आहे, त कम्यूनिटी में पंहिंजे नौजवान जेको आहे छोकिरनि में शराब वॾी आम आहे। उन हवाले सां तव्हां छा कंदव शराब खे रोकण जे लाइ? ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि, मां त पंहिंजो जिते बि हूंदो आहे मैसेज हलाईंदो आहे असांजी कम्यूनिटी में जेके ही शराब वारियूं हरकतूं आहिनि तमामु घणियूं आहिनि, इन्हनि खे ख़तमु कयो वञे, इन ते बिल्कुलु बैन हुअणु खपे। अवां ॾिठो हूंदो त जेके दोस्त असांजा इलेक्शननि में या कंहिं प्रोग्रामनि में जेके शराबूं हलाइनि था, पोइ वरी जेकॾहिं किथे ॿधत बि आहिनि त वरी असांखे यादि कराइनि। पर हाणे कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जेके उन्हनि खे छॾाइण वञनि त हुन में हिसोपति रखंदा आहिनि। ऐं हिकु वाहिद मां आहियां पंहिंजो जेको उन में जेको बिरादरी जे माण्हुनि खे वार्निंग ॾींदो आहे, जेको माण्हू शराब में ॿधबो आहे उनखे हिकु दफ़ो छॾाईंदा आईंदा बाबा सुधरी हलो। जे उहो ॿीहर ॿधजी वेंदो आहे त पोइ हुनखे जी वाहर मां न कंदो आहियां। मक़सदु इहो आहे त उन्हनि खे चवंदो तव्हां सुधारे वारे पासे अचो। सुभाणे तव्हांजे घर में नियाणियूं आहिनि, ॿार बच्चा आहिनि, पंहिंजे घरवारी आहे, अमड़ आहे, राति जो उहे बुखियूं वेठियूं हूंदियूं आहिनि ऐं तव्हां शराब ते बीठा हूंदा आहियो। इहा का चङी ॻाल्हि न आहे असांजो दोस्तो। शराब में सिर्फ़ु हिकिड़ो ई मौक़ो मिलंदो, मुखी साहिब चवनि था त तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो चांस मिलंदो। ठीकु आहे, कोशिशि कयो, कंट्रोल कयो थोरी। साईं हाणे गुरबत तमामु वधीक आहे, अञा बि आहे। मां ॾिसां थो त हेॾे पंहिंजा मिट काफ़ी अहिड़ा ग़रीब वेठा आहिनि त वीचारा पंहिंजी नियाणियुनि खे जेको आहे ॾाज नथा ॾेई सघनि। त अहिड़े क़िस्म जी का एक्टिविटी तव्हां कई आहे पंहिंजी हुकूमत में त कंहिं नियाणी खे माना कंहिं ग़रीब खे जेको आहे शादी में हथ वंटराइण? मुंहिंजा दोस्त, मां अव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कई वञा, जॾहिं मां 18 तारीख़ ते पंहिंजी इख़्तिताम जेका पंचायत जो टेन्योर मुंहिंजो पूरो थियो हुयो 15 तारीख़ ते, उहा 18 तारीख़ ते असां मीटिंग रखीसीं। उन में मूं पंहिंजो वाज़े चयो त असां उन में 8 खां 9 शादियूं नियाणियुनि जूं करायूंसीं। उन में असां उन्हनि जी मदद कईसीं, सहायता कईसीं। ऐं उन खां अलावा असां
जेके ख़ैरात थींदी आहे क्रियाक्रम थींदी आहे उन में असां उन्हनि जी सहायता कईसीं। अञा जेकॾहिं इन्हीअ टॉपिक ते सिधो तव्हांजो सुवालु हिकिड़ो हुयो, मां हिकिड़ो ॿियो बि एक्स्ट्रा जवाबु ॾेई वञा जेकॾहिं इजाज़त हुजे त कंटिन्यू कई वञे, जी साईं बिल्कुलु। छो जो टाइम जी शॉर्टेज आहे। पोइ इन्हीअ हवाले खां अवां के मां थोरो मुख़्तसिर त इन्हीअ में असां पंहिंजो जेके दोस्त एक्सीडेंट में किरिया, किथे मोटरसाइकिल जो एक्सीडेंट थियो, किथे को ॿियो थियो, असां फौरन हॉस्पिटल में पहुतासीं। उन्हनि दोस्तनि खे असां एम्बुलेंसूं कराए ॾिनियूंसीं, उनजी सहायता कईसीं, माली मदद कईसीं। उन्हनि खे रेमिया खान जेकॾहिं रेफर करिणो आहे त उॾे बि कयोसीं। ऐं इन शयुनि खे तव्हां ॾिठो हूंदो, कॾहिं बि असां फोटो सेशन में न आंदोसीं, फेसबुक ते न आंदोसीं, फ़क़ति छाजे लाइ असांखे पाण खे दुनिया जे अॻियां चमकाइण जी ज़रूरत कोन हुई। पर अॼुकल्ह जेके दोस्त घणा तनक़ीद पिया कनि, पोइ इन्हीअ करे मुंहिंजे दोस्तनि कुझु छा कयो, जेको पुराणो रिकॉर्ड असांजो हिन 3 सालनि जो हुयो, हीउ कल्ह खां वठी उन्हनि फेसबुक ते वायरल करे छॾियो आहे। जीअं को राशन हलायो आहे, या कंबल हलाया आहिनि, या चेक हलाया आहिनि, या तंबू हलाया आहिनि कुझु, त इन शयुनि में जेके बि आहिनि उहे असां वायरल कया आहिनि। बाक़ी जेके दोस्त इल्ज़ाम तराशी कंदा आहिनि, कुझु बि कंदा आहिनि, उन्हनि दोस्तनि खे असां हिकिड़ो इहो मिसाल ॾींदासीं, तव्हां रूबरू अची करे मूंखां डिस्कस कयो। पर पुट त माना घणो कुझु ॻाल्हाए सघो था, जेको आहे मूं वटि त रिकॉर्ड पियो आहे, ऑन रिकॉर्ड। मूं पंहिंजे इन स्पीच फाइनल में मां रसीद बि खणी वियुमि, रिसेप्ट खणी वियुमि, जेके रिकवरी थियूं हुयूं, जेके एक्सपेंस थिया हुया उहो बि बाक़ाइदा डेटा खणी वियुमि। त मूंखे ॿुधायो जेको दोस्त खे कुटाइणो हुजे, ईअं जीअं अवां अॼु हिकिड़ो सुठो इंटरव्यू कयो था पिया, अहिड़े ई नमूने खां मुंहिंजे साम्हूं अची वेही करे तव्हां ऑन रिकॉर्ड ते तव्हां मूंखे इंटरव्यू कॉल कयो। दोस्तों ॻाल्हि ॿोल करण सां काफ़ी मसइला हल थी वेंदा आहिनि। कोशिशि कयो साईं जन सां फेस टू फेस। मॉडर्न वर्ल्ड में ॾिठो वञे त तालीम हिकु माना मोस्ट पावरफुल वेपन आहे, दुनिया जो तक़रीबन सभ खां वधीक ताक़तवर हथियार आहे। त ॿुधाईंदो हलां त 2022 में मुंहिंजो ई हिकिड़ो वाक़ियो आहे त मां एंट्री टेस्ट लाइ वियुमि। हेॾे पहिरें ॿुधाए चुको आहे पहिरें इंटर में, त हेॾे राड़की साहिब में जेको आहे फ्री एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन कराइनि पिया, ठीकु आहे। त हुते मां वियुमि, मूं वटि पैसा न हुया फीस जे लाइ। त हुते मां वियुमि त उन्हनि चयो त जेको आहे एज़ अ जेको मेघवार कम्यूनिटी आहे उहे हलंदा आहिनि, बाक़ी जेका बि कम्यूनिटी आहे उन्हनि खे एडमिशन मिलंदी, ठीकु आहे। तव्हां सर एज़ अ जॾहिं मल मारींदव इन इलेक्शन में, ठीकु आहे, अगरि तव्हां कामयाबु थियो त शागिर्दनि खे तव्हां कहिड़ियूं सहूलियतूं ॾींदव? ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि, हींअर इलेक्शन कैंपेन में घणा दोस्त चवनि पिया त अधु फी पंचायत पे कंदी, अधु फी असां पे कंदासीं। माना उन्हनि खे पर्सनल जेकॾहिं हुनजे सेल्फ साइड जी ॻाल्हि कयां थो पियो, जेके दोस्त इहे फेसबुक ते या माना अॼुकल्ह मूं थोरा घणा वीडियो वायरल ॾिठा हुया, मुंहिंजो चवणु इहो आहे, जेकॾहिं पंचायत में ख़ाली जेके असां 4 मेंबर हिन महिल इलेक्शन कॉन्टेस्ट करे जेके विन कंदासूं, ख़ाली असांजी रेस्पॉन्सिबिलिटी इहा न आहे त माना सिर्फ़ु असां जेका ॻाल्हि कंदासीं उहा माना हद खां वधीक कयूं। असां उहा ॻाल्हि कंदासीं जेका पब्लिक आहे उहा बि पूरो पूरो कोऑपरेट करे पंहिंजो। असांजो हमेशह इहो मिशन रहियो आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त हींअर जेके पंहिंजा PST ऐं JST जा जेके पंहिंजा दोस्त पास थिया हुया, त उन्हनि में उन्हनि दोस्तनि खे कम्यूनिटी माना जेकॾहिं उन्हनि जो रेशो कढियो वञे 5% कोटा जो, त उन में हमेशह 5% कोटा ते डिस्ट्रिक्ट लेवल ते उन्हनि खे करणी हुई डिस्ट्रीब्यूशन। पर हुननि छा कया आहिनि त पहिरियों तालका वाइज़ करे विया। हाणे जे तालका वाइज़ करे विया त किथे माना कंहिंजो घटि एवरेज अचे पई, किथे कीअं अचे पई, पर उन में बि वरी कुझु वॾियूं हिते ॾाढियूं हरकतूं हलनि पियूं। पोइ इन ते मूं वॾो हिकु एक्शन वरितो, जंहिंमें मूं 3 खां 4 माण्हुनि ते इहा ॻाल्हि त उन्हनि जी जेका कोटा ठहे पई उन ते उहो माना अवेल न पिया कनि। पोइ मूं पर्सनली उन खां मीटिंग करे ऐं सुठे नमूने उनखे माना पंहिंजे कानूनी हिसाब खां सम्झायोसीं दोस्तनि खे। उन्हनि अच्छा इन में हिकिड़ो ॾाढो मोतबर हिकिड़ो DO साहिबु हुयो, हुन असांजी ॻाल्हि खे सम्झो ऐं उन एप्रिशिएट कयो, साईं पंहिंजो इसरार अली शाह साहिबु। सो गुज़ारिश इहा आहे त तालीम जे हवाले खां असांजो इन ते बाक़ाइदा फोकस हूंदो आहे। ऐं अहिड़ा दोस्त बि असांजा हूंदा आहिनि जंहिंजे लाइ ॾींहुं राति हिकु कयो। पर मूंखे ख़ुशी थींदी आहे जेके दोस्त मुंहिंजी मुखालफ़त कंदा आहिनि न, उहे माण्हू मूंखां कमु वठी आया आहिनि। अॼु जेकॾहिं उहे दोस्त मुंहिंजे साम्हूं अची करे वेही करे ॻाल्हि करनि न, तव्हां जहिड़ा दोस्त इंटरव्यू कनि न, मां तव्हांखे ॾेखारियां त हिननि जा छा छा कमु कया आहिनि। साईं क़ौम में ॿधी न आहे, असांजी में ॾींहों ॾींहुं जहिड़ा वधनि था, नंढनि नंढनि ॻाल्हियुनि ते वॾा वॾा जहिड़ा थी वञनि था। इन हिसाब सां छा चवणु चाहींदव, कीअं घटायूं इहे जहिड़ा? मूं गुज़ारिश तव्हांखे हिकिड़ी करे वञा, असांजी कम्यूनिटी में ॿधी आहे
ॿधी आहे त सभु दोस्त हिक ॿिए सां हिन महिल इलेक्शन कॉन्टेस्ट कनि था। ऐं अवां ॾिठो हूंदो त जॾहिं मां लास्ट टाइम जॾहिं खटियो हुयो त मां सभिनीनि दोस्तनि खे मनायो त बाबा तव्हां असां सां मिली जुली हलो, ऐं दोस्तनि खे घुरायोसीं, पर गॾु वेही करे हा कंदा, वरी वञी उहे पंहिंजे उन खां फिरी वेंदा आहिनि। ऐं वरी बहितर जेकॾहिं को बिरादरी जेके चङे भलाई जे अमल जे लाइ अॻियां क़दम वधायूं था, पोइ छा आहे त जेके दोस्त कोई हारे था वञनि न, पोइ उन्हनि खे मन में कावड़ हूंदी आहे, पोइ उहे वञी चवंदा आहिनि यार हीउ कमु हिन जो न थियणु खपे। जीअं वरी जेकॾहिं इन फ्यूचर हे करी बि वियो त सुभाणे चयो असांखे वरी पेर रखण जी जॻह न मिलंदी, इन करे इहे दोस्त मुखालफ़त कंदा आहिनि। हींअर ई ताज़ो हिकिड़ो मसइलो हुयो, मां अर्ज़ु कयां, को दोस्त पाण में विढ़िया पंहिंजी बिरादरी जा असांजा, पोइ उन्हनि खे वञी करे कंहिं दोस्त ग़लति ब्रीफ करे वञी माना चए त मुखी साहिबु जेको आहे कंहिं बि धुर जो माना हुनजी हेल्प करे थो पियो। ॿी धुर खे चयाईं त बाबा तव्हां पंहिंजी लेडीज़ खे माना ज़ाइफ़ुनि खे वीडियो ते विहारो, हुते माना दाह कूक करो। हाणे मूंखे ॿुधायो, इहा असांजी क़ौम जी सूंहं आहे। जेको मुखी थींदो आहे उहो न्यूट्रल हूंदो आहे, उहो माना मेघवाड़ बिरादरी जो सभिनी जो मुखी आहे। जे ॿ धुरियूं पाण में विढ़नि थियूं त असांजो कमु आहे उन्हनि खे सम्झाइणु, उन्हनि खे पाण में वेही करे उन्हनि जो ठाह कराइणु। जेकॾहिं उहे उन्हनि में को माण्हू हरू जो चवे साईं हीअ धुर आहे, पोइ ज़ाहिर आहे इंसाफ़ कोन थींदो। जेकॾहिं धुर जी ॻाल्हि कंदो त मां बि उन ॻाल्हि खां पोइ परे थींदो आहियां। जेकॾहिं मूंखे धुर चवंदो त मां ज़ाहिर साइड थींदुसि, पोइ इंसाफ़ करण जो माना थोरो मज़ो न ईंदो। मक़सदु इहो आहे हमेशह हर कंहिं सां इंसाफ़ थिए। ऐं उन में हाणे तव्हां ॾिसो के वरी अहिड़ा ई दोस्त हूंदा आहिनि। हींअर हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हुयो, तमामु प्यारो दोस्त हुयो, उहो इतफ़ाक़न बीमार थी पियो। असां पंहिंजे माना न हुअण जहिड़ी हुनजी मदद कई अथई, जेका मां पंहिंजे पर्सनल पॉकेट जी ॻाल्हि करां थो, माली मदद घणी करणु खपे। पर अॼुकल्ह उन्हनि वरी हिकिड़ो कूड़ लॻायो कि नंदलाल मुखी हुयो ऐं हिन जेका रिकवरी कई आहे फलाणे माण्हू जे नाले ते कई आहे, ऐं जॾहिं त अहिड़ी का ॻाल्हि हुई बि कोन। उनजे बिरादर ॾे विया, उनजो बिरादर असांजो ॾाढो प्यारो आहे, ऐं उहो जेको दोस्त हुयो उहो वफ़ात करे वियो, सुर्गवासी थी वियो। हाणे सुर्गवासियुनि ते माण्हू सियासत पिया कनि। हालत ॾिसो हिननि जी, चवे साईं नंदलाल हिन में रिकवरी कई आहे, सो इहे तव्हांखे पैसा मिलिया या न मिलिया? चयो असांखे त कोन मिलिया। जॾहिं त जेका मुंहिंजी पर्सनल पंहिंजी जेका मुंहिंजी पघार आहे, मां हुन में ज़ाती हैसियत में जेका मुंहिंजी हुनजी सहायता, मुंहिंजी जेका औकात हुई, मां पंहिंजी औकात आधार कयुमि, न की मां का वॾी उहो कई आहे। पर हुननि माण्हुनि वञी उनजे बिरादर खे कूड़ वञी भरियो कननि में। पोइ हुन हिकिड़ी लफ़्ज़ में ॻाल्हि टोड़ी, चए अदा केरु चवे थो, चए फलाणो फलाणो चवे थो, अदा तव्हां हिनखे वठी अचो नंदलाल साहिब जे साम्हूं, जेकॾहिं तव्हां चओ उन खे तव्हां हिकिड़ो रुपियो बि इन जे नाले ते ॾिनो आहे त पोइ चए नंदलाल जो ऐं मुंहिंजो जहिड़ो। उन दोस्त इहा ॻाल्हि कई। जॾहिं मीटिंग हुई उन खे फोनूं करण पिया, तव्हां अचो, चए मां ईंदुमि इन शर्त में तव्हां हुन ते चवंदो दादा हिन वरिता आहिनि। जॾहिं मूं वरिता ई न आहिनि त मुंहिंजे साम्हूं कीअं उहो ॻाल्हि कंदो? त अहिड़ा बेवकूफ़ माण्हू बि असां वटि वेठा आहिनि, जेके पाण खे माना महान सॾाइण लाइ, खटण जे लाइ ॿिए कंहिंजी गिला करणु शुरू थी वेंदा आहिनि। इहा हिकिड़ो थोरो ॾुख भरियो अमल आहे, जंहिंखे असां चवंदासीं जेकॾहिं दोस्तनि खे मुखां विन करिणो आहे, मुखां खटिणो आहे, त तव्हां पाण खे चङा थियो न। या माना ज़बान हिकिड़ी करियो, थोरी देरि खां माना ॻाल्हि ॿी हुजे, अहिड़ो अमल में कोन थो खटे सघे। ऐं ॿियो को दोस्त तुंहिंजो सुवाल आहे त हुकुम कयो। दोस्तों इलेक्शन थींदी, मोहबत क़ाइमु हुजे, ठीकु आहे। पर जॾहिं बि को मसइलो वग़ैरह हुजे, हिकु थी वञो सभई। इलेक्शन पंहिंजी जॻह ते आहे, पर हिकिड़ो जी साईं असल में ॾिसो दोस्तनि खे इहा परेशानी आहे त इलेक्शन जेका आहे हिन दफ़े केरु खटंदो। जॾहिं हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां कि 5 ग्रुप हुया, तंहिंमें मूं विन कई, ऐं जॾहिं हिकिड़ी मूं लूज़ कई न इलेक्शन, जॾहिं मूं हारी, उनमें मां इंट्रस्टेड बि न हुयुमि, ऐं दोस्तनि खे मूं इहा ॻाल्हि कई त मां न बीहंदुसि। उन्हनि दोस्तनि मूंखे ज़ोरी पियारियो, ऐं जॾहिं पोलिंग हुजे इलेक्शन जी, ऐं उन में माण्हू जेकॾहिं 1 बजे अचे थो कैंडिडेट, पोइ सम्झो इंट्रस्टेड आहे। मां पाण 1 बजे वियुमि पोलिंग ते, ऐं मूंखे ख़बर आहे, ऐं जंहिं दोस्तनि हुते 2 बैलेट पेपर हलाया, 4 बैलेट पेपर हलाया, उन जी मूंखे सॼी ॼाण आहे। छो जो हिन दफ़े उहे दोस्त इतफ़ाक़न जॾहिं मां खटे आयुमि, पोइ उहे पंहिंजा राज़ खोलनि पिया त हे गुज़िरियल दफ़े तव्हांखां हीअ असां ट्रेजिडी कईसीं। हींअर जेका साफ़ शफ़ाफ़ गुज़िरियल दफ़े इलेक्शन थी आहे, ऐं हाणे बि पूरी उमेद आहियूं साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन थियण जी। ऐं जॾहिं हाणे हिन महिल त 6 ग्रुप आया आहिनि, तव्हां मूंखे इहो ॿुधायो, मुंहिंजो ग्रुप जा सभु माण्हू मूं सां गॾु बीठा आहिनि। हिन महिल को बि माण्हू मुंहिंजे ख़िलाफ़ु अची कोन बीठो आहे। जेके दोस्त पाण में हिकु हुया, उहे डबल थी विया आहिनि, पाण में वंड थी वई आहे। ऐं अहिड़ा दोस्त
जेके माण्हू पंहिंजो ग्रुप न ठाहे सघनि पिया पोइ वरी चवनि पिया त इलेक्शन बाइकाट कयूं। बहरहाल हाणे मालिक जी दुआ खां उहे सभु बि आया आहिनि मैदान में। 22 तारीख़ ते जेको दोस्तनि उन्हनि तबलो वॼायो, हाणे जेको नगारो वॼंदो उहो हाणे 22 ॿुधाईंदी असल। दोस्तों साईं जन को थोड़ो मज़ा या सवाल कयूं। साईं इलेक्शन को काथे मिलंदो असांखे, असां काथे ॻोल्हूं पोइ तव्हांखे इलेक्शन खां पोइ? मिस्टर इंडिया त न थी वेंदो न? मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो दोस्तो, मुंहिंजी कहावत मुंहिंजे दोस्तनि में हिकिड़ी ॾाढी मशहूरु आहे, मूंखे को मिस कॉल ॾींदो आहे मां उनखे कॉल कंदो आहियां। ऐं हक़ीक़त इहा आहे, राति जो ही दोस्त मुखी साहिबु मूंखे कॾहिं 12 बजे, कॾहिं 1 बजे, कॾहिं 2 बजे बि मिस कॉल ॾींदो आहे। यकीन करो पुछी वठो, मां बैक कॉल कंदो आहियां। मां चयो ॾियो हाल वाल, चए साईं मां बसि ईअं आज़मायां पियो त नंदलाल वाकई ई ॻाल्हि कंदो आहे या पंहिंजो इम्प्लीमेंट कंदो आहे कंहिं कम में। ऐं तव्हांखे इहा ख़बर हूंदी त राति जो कॾहिं कॾहिं माना को ट्रेन जे हेठो हादसो अची थो, को किथे हादसो थिए थो। जॾहिं बिरादरी असांखे वोट कंदी आहे न, इहे 3 साल असांखे सुम्हण जा न हूंदा आहिनि, असांखे जाॻण जा हूंदा आहिनि। ऐं असां सिर्फ़ु पंहिंजी बिरादरी खे इहो चवंदासीं, तव्हां असां ते भरोसो कंदा न, असां तव्हांजे भरोसे खे कॾहिं बि ठोस न पहुचाईंदासीं। दोस्तों ही साईं नंदलाल जो इंटरव्यू। ठीकु आहे, अगरि तव्हांखे इन इंटरव्यू में मज़ो आयो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जेको आहे मुंहिंजे फेसबुक पेज खे जेको लाइक कयो। ठीकु आहे, अञा वधीक सियासत जो चस्को लॻाईंदासीं कम्यूनिटी वारी सियासत जो। ठीकु आहे, त वॾी महिरबानी साईं, तव्हां मिली करे वॾी ख़ुशी थी। उहो ग़रीब जी पारत हुजे साईं। तव्हां ॿाहिरि आहियो सभु।